अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आऊं आहियां आयशा सज्जाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। IMF पाकिस्तान खां 4100 अरब रुपयनि जा गर्दिशी कर्ज़ ख़त्म करण जो प्लान तलब करे वरितो। हुकूमत IMF जी दरख़्वास्त ते बिजली जे अघनि में वधीक वाध जो फ़ैसिलो करे वरितो। नाणे वारी वज़ारत जे ज़रियनि जो चवणु आहे त IMF जे मुतालबे मूजिबि मार्च ताईं बिजली जी क़ीमत में 3 रुपया फ़ी यूनिट वाध कई वेंदी। पाकिस्तान तहरीक इंसाफ जे चेयरमैन इमरान खान पंहिंजी मुबैना धीउ टेरिया खे लिकाइण वारे केस में अदालत में जवाब जमा कराए छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट में टेरिया वाइट खे लिकाइण ते इमरान खान जी नाअहली केस जी ॿुधणी। इमरान खान शुरूआती जवाब जमा कराईंदे पंहिंजे ख़िलाफ़ दाख़िल केस ख़त्म करण जी दरख़्वास्त कई। गुजरात में पुलिस जो पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर परवेज़ इलाही जे घर ते छापो। झड़ती बाद परवेज़ इलाही जी सिक्योरिटी लाइ मुक़ररु थियल मुलाज़िमनि खे हिरासत में वरितो वियो। पुलिस जो चवणु आहे त चौधरी वजाहत हुसैन जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई कई। परवेज़ इलाही चयो आहे त सियासी इंतकाम जो निशानो बणायो पियो वञे। घर ते छापे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कंदासीं। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी नून लीग जी सीनियर नायब सदारत जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। ज़रियनि मूजिबि शाहिद खाकान अब्बासी पार्टी जे सीनियर अॻवाननि सां मुशावरत खां सवाइ मरियम नवाज़ खे चीफ ऑर्गेनाइज़र मुक़ररु करण ते नाराज़ हो। हैदराबाद पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त मोटरसाइकिल सवार 3 शकी माण्हुनि खे रोकण जो इशारो कयो, जिन पुलिस ते फायरिंग शुरू करे ॾिनी। फायरिंग जी ॾे वठ खां पोइ ॿिनि हथियारबंदनि खे गिरफ़्तार कयो वियो, हिकु ज़ख़्मी थी पियो। ईरान में रोड ते डांस कंदड़ जोड़े खे 10 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई वई। जोड़े रोड ते डांस कंदे वीडियो सोशल मीडिया ते वायरल कई हुई। वीडियो में जोड़े खे तेहरान जी आज़ादी टावर ते रक़्स कंदे ॾिसी सघिजे थो। नाज़रीन, हीअ हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।